अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज न्यूज़ से गनामया संजा सैयद शामिल करना सी हेडलाइंस। कराची न्यूक्लियर पावर प्लांट बज इफ्तिताही तकरीब। वज़ीर आज़म इमरान खान पावर प्लांट जो इफ्तिताह करे छॾियो। इस्लामाबाद, कराची ऐं बेजिंग में हिक ई वक्त वीडियो लिंक ज़रिए तकरीब। वज़ीर आज़म इमरान खान जो चवण त मंसूबे मां 1100 मेगावाट बिजली पैदा थींदी। क्लीन एनर्जी असां लाइ ज़रूरी आहे। न्यूक्लियर पावर प्लांट जो इफ्तिताह करे ख़ुशी थी। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी। कोरोना वायरस वधीक 102 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। NCOC मूजिब मुल्क में कोरोना जूं 51,528 टेस्टूं कयूं वयूं। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 3070 नवां केस ज़ाहिर। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त एशिया जो मुस्तक़बिल दुनिया जे मुस्तक़बिल सां ॻंढियल आहे। असां वटि तरक़ी ऐं ख़ुशहाली खे अॻिते वधाइण जा मौक़ा आहिनि। पहिरीं तरजीह कोरोना जो मुक़ाबिलो करणु ऐं कामयाबी माणणु आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी PP उम्मीदवार मोहम्मद अली हालेपोटो खे 100 माण्हुनि ते वाधायूं। वॾे वज़ीर जो चवणु आहे त PS 70 जी कामयाबी बिलावल भुट्टो जी कामयाबी आहे। बदीन जी अवाम हमेशा PP जो साथ ॾिनो आहे। PP अवामी ख़िदमत ते यकीन रखे थी। सेंट्रल जेल जे कैदी ताहिर ज़मान गुमशुदगी वारो मामलो। सिंध हाई कोर्ट में कैदी ताहिर ज़मान जी गुमशुदगी केस ते ॿुधणी अदालत ताहिर ज़मान जे क़ैद ऐं आज़ादी बाबति तफ़सील तलब करे वरिता। जेल इंतज़ामिया मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त ताहिर ज़मान खे 29 जनवरी 2008 में आज़ाद कयो वियो हो। पैमरा मीडिया के कराची ऐं सिंध जो लफ़्ज़ इस्तेमाल करण खां रोके छॾियो। पैमरा इख़्तियारनि जो चवणु आहे त कराची सिंध जो अणटुट हिसो आहे। कराची ऐं सिंध लफ़्ज़ इस्तेमाल न कयो वञे। कराची ऐं सिंध चवण सां अलॻि हुअण जो तासुर अचे थो। ख़बरुनि तोड़े टॉक शोज़ में कराची ऐं सिंध अलॻि चवण खां पासो कयो वञे। कराची ऐं सिंध चवण सां सिंध जे माण्हुनि में मोंझारो पैदा थिए थो। कराची जे इलाइक़े औरंगी टाउन में रेंजर्स ऐं पुलिस जी गॾियल कार्रवाई दौरान फौजी वारदातुनि में मुलविस जवाबदार नौमान ॾाढा गिरफ़्तार। रेंजर्स तर्जुमान मूजिब जवाबदार नौमान ॾाढा केतिरनि ई केसनि में घुर्बल आहे। जवाबदार खे CCTV फुटेजिस जी मदद सां गिरफ़्तार कयो वियो। ठटोवे जो बीपुर साकरो मां कुछ ॾींहं अॻु गुम थियल नीगर इस्माइल चंडाणी मल्हा जो लाश हथायो। इस्लामाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। पोस्टमार्टम में नीगर खे क़त्ल करण जो इंकशाफ। मदे जी वेझो जुनेजा ऐं उनड़ बिरादरी जे झेड़े दौरान नौजवान जे मारिजण वारो मामलो। मक़तूल जे वारसनि जी फरियाद ते 7 अणॼातल जवाबदार मथां केस दाख़िल। पुलिस जो चवणु आहे त जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो।